बुढ़ी बुढ़ी वई या सिंधड़ी बुढ़ी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। जी बिल्कुल नज़र इन वक्त मौजूद है यहाँ गारों में जैसे ॻाल्हि करूँ ठटे जी तो 36 कलाक जी बरसातियूं वसियूं आहिनि जंहिंमें ठटे जे मुख़्तलिफ़ शहरनि में जीअं त ॻाढ़ो केटी बंदर गुज्जो मीरपुर साकरो धाबेची समेत हिन वक्त गारों में जेको बरसात जो पानी 36 कलाक बरसात वसण खां पोइ जेको कोहिस्तान पट्टी जूं जेकियूं नयूं आहिनि उहे वही जेकियूं उहे घारे में जेको दाख़िल थी वियूं आहिनि। घारो नंबर 2 जेको आहे मुकल मोल जेको आहे उहो ॿुॾी वियो आहे ऐं जेका घारे नंबर 2 जा जेका माण्हू आहिनि उहे जेको हितां खां लॾ पढ़ण करे जेके झाबरू इलाइक़े लाइ रवा दवा आहिनि। जॾहिं त ही घारो नंबर 2 जेको आहे 4 सालनि खां वठी ही ॿुॾंदो अचे। वजह इहा आहे त पहिरीं जेको रोड जे बराबरि में हिकु लंघ हूंदो हो जिथां खां पुल हूंदी हुई जिथां खां पाणी जेको आहे ऐं उहो पास थी वेंदो हलियो। पर FW जॾहिं कमु कयो उन दौरान ज़िले में इंतिज़ामिया उते बीहण न बीठी जंहिंजे करे FW खे न ख़बर हुई त ही जेको लंघ आहे उहो छाजो आहे। पोइ हुननि इहो बंदि कयो तंहिंखां पोइ 4 सालनि खे थियनि त पाणी जेको आहे उहो बंदि थियण खां पोइ घारो नंबर 2 जेको आहे हमेशह ॿुॾंदो अचे। हिन वक़्तु तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त हिन वक़्तु असीं रोड ते बीठल आहियूं ऐं डॉक्टर जो हिकु पासो जेको आहे ऐं उहो मुकमल ॿुॾियो आहे जिते असां बीठल आहियूं। ॿिए पासे ॾिसो तव्हां गाॾियूं आहिनि ऐं उहो बि तव्हां ॾिसो पिया त मुकमल जेको हुतां वञनि पियूं ऐं हिकु पासे ताईं गाॾियूं वञनि पियूं अचण वञण। ॿिए पासे असां बीठा आहियूं मुकमल जेको आहे उहो पाणी में अची वियो आहे। अचो त इन हवाले खां हिते शहरी मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं जेका घारे नंबर 2 जा माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। तव्हां ॾिसी सघो था त शहर जी कहिड़ी हालत आहे। सॼो शहर ॿोॾि जी सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे। गुज़िरियल 4 सालनि खां वठी असांजो शहर असांजा माण्हू असांजा घर तड़ हर शइ ॿुॾियो वञनि ऐं असांजी इंतिज़ामिया असांजे ज़िले हेडक्वाटर में वेठल डिप्टी कमिश्नर छठो बि वॾियूं वॾियूं मीटिंगूं कोठाए वॾियूं वॾियूं मीटिंगूं घुराए ऐं ओचितो ग़ाइबु थी वेंदो आहे। सॼी इंतिज़ामिया सिर्फ़ु ड्रामेबाज़ी लॻाए वेठी आहे। FW वारनि सां बि वॾियूं वॾियूं मीटिंगूं थियूं आहिनि। FW वारनि 10 चकर मीटिंगूं कयूं आहिनि। 10 चकर ते विज़िट करणु आया आहिनि। डिप्टी कमिश्नर विज़िट करणु आयो आहे। वज़ीर आला साहिबु गुज़िरियल साल आयो उन्हनि बि DC खे हुकुम कयो ऐं FW वारनि खे बि हुकुम जारी कयो त बाबा ही रोड ही रस्ता ही कलवट ही पुलूं ठाहे ॾियो हिन माण्हुनि जा मसइला हल कयो। गुज़िरियल साल बि माण्हू ॿुॾा हिन साल बि माण्हू ॿुॾा आहिनि। हिते केर बि पोइवारी करण लाइ तयारु न आहे। हिते केरु माण्हुनि खे ॾिसण लाइ तयारु न आहे। जेको अचे थो उहो टोपी ड्रामो करे निकितो हलियो थो वञे ऐं हे माण्हू हमेशह ॿुॾा आहिनि अञा ॿुॾंदा ऐं हिन खां वधीक अगरि हाणे बि हिन लाइ को सुठा क़दम के चङा उपाउ न वरिता विया त माण्हू हिन खां वधीक ॿुॾंदा ऐं माण्हुनि जो हिन खां वधीक बुरो हाल थींदो। इन करे महिरबानी करे असांखे इंतिज़ामिया खे अपील था करियूं त महिरबानी करे असांखे कलवड़ हुज़ूर बख्श कलवड़ जेका होटल ठाहियो आहे इन जॻह ते ऐं आरी कैंप जे पासे में जेका कलवड़ ज़मीन कब्ज़ो कई आहे इन जे पासे में इहा असांखे महिरबानी करे हिते असांखे जेको आहे कलवट ठाहे ॾिना वञनि ऐं थाणे जे अॻियां कलवट ठाहे ॾिनो वञे त असांखे अहिड़े के उपाउ वरिता वञनि जे असांजे शहरनि जो मसइला हल थी सघे। अब घणा साल थियनि 3 साल में इहा वॾी बोर्ड आई आहे। तंहिंमें मुंहिंजे घर में का शइ रिलीफ कोन रही आहे। मिस्किन जे इहे चेयरमैन मेंबर सभु आहिनि ऐं मुंहिंजो न को पुटु न को कर मुड़ुसु पीरसान ऐं घरनि जो झाड़ू पोचो करियां तॾहिं घर में इहे चीज़ूं कयूं मुंहिंजी सभु तबाह थी वियो। मुंहिंजे घर में राशन न को पाणी का शइ कोन बची आहे। न को केरु मूंखे कॾहिं मदद ॾिनो आहे। मुंहिंजो बेनज़ीर जो नालो सभु कटिजी वियो। मुंहिंजी का शइ कोन्हे। मुंहिंजा कोई आ शइ कोन्हे। कालू करा टियोरी करा नेरानी आहियां। नेरानी पेरनि मां टुकुर निकिरी विया ज़ख़्म हे न हे रत निकिरी विया आहिनि। भई ॾिस हे रत निकिरी हली नथी सघां पई आहियां बुखार थी पियो आहे। ये ॾिसो पिया त जीअं घारो ॿुॾंदो हुते 4 सालनि खां वठी हे जेको अल हबीब होटल वटां जेको कट बंदि थियो आहे इन सूरत में ही घारो शहर ॿुॾे पियो। पर हिननि जो तक जो MP हुजे या ज़िले जो NNP हुजे को बि हुन सां ॻाल्हाए या कट टोड़ाए जेको घारो शहर बचाए हिन में को बि न आहे। न कोई छा बसि गटर साफ़ु करण लाइ भंगी कयूं अचनि वरी उहे किचिरो उते पियो आहे पाणी उते पियो आहे। भंगी किचिरो कढियो उते रखियो छॾीनि हो उते ई किचिरो वापसि गटर जे अंदरि वञे थो हलियो। राति बि हिते जेको आहे आया हुआ पीपल्स पार्टी वारा उहो किचिरो हिते कढी रखी विया इहो किचिरो साम्हूं रखियो आहे। वरी उहो ई गटर जे अंदरि पाणी किथां निकिरंदो। हीउ कट जॾहिं झुरंदो तॾहिं इहो पाणी जबल वारो हेॾां वेंदो त हीउ बरसाति जो पाणी एतिरो कोन्हे जेको घारो शहर ॿोॾे। ही गटर बि निकाली करे सघे थो। 2020 ऐं 2022 तंहिं विच में असां 3 साल ई पाणी ॿावड़े थो। जॾहिं बि अचनि था अचो त असीं तव्हांखे नाला कटे ॾियूं था हीअ करे त ॾियां फलाणो करे ॾियां वोट वठो वञनि करे कुझु कोन्हे। इन जे करे न असांजी गली आहे उहा बि बंदि थी पई आहे। उनजो कोन्हे ई विझी आहे त अॼु असांजी स्विगी एतिरो थिया तंहिंमें असांजा घर किरी विया आहिनि सामान माना दर बदर थी विया आहिनि। बचा कढी हेल ॿार हुन में छॾे आया आहियूं ऑफिस में
असांजो बचो त पाण ॾिसे ते कोई त वेहण जी जॻह ई हलण जी कोन्हे त किथां बचो वञे। पाणी कॾहिं दाख़िल थियो तव्हां? साईं अल हबीब खां जेको कट जेको हिननि बंदि करे छॾियो आहे कलोड़े साहिबु, उन जेको पाणी हेॾा जेको टुटो आहे घारो शहर तॾहिं ॿुॾो आहे। इन जे लाइ साईंनि खे अर्ज़ु थो कयां त उहा कट जेका सो पंहिंजी बंदि कनि त असांजो घारो बचे। ऐं हिते माना सादिक मेमण असांजो भाउ आहे, उहो ठटे ज़िले जो सदर आहे, पर हुनखे इहा ख़बर न आहे त घारो कहिड़े तरफ़ आहे, छो त घारो ठटे ज़िले जी दिलि आहे। पर अॼु ताईं अञा सादिक मेमण न पहुतो आहे। पर इलेक्शन ईंदी पोइ असांजो भाउ आहे ऐं असीं हुन जा भाइर आहियूं, पर हू अञा असां ग़रीबनि सां को बि हामी न थियो आहे, न सदा मदद कई आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, ऐं जेको हिते बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि जो इहो चवणु आहे ऐं त राति जो 4 बजे जेको पाणी बरसाती पाणी जेको घर में दाख़िल थियो, पर हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया जेको को बि तहरुक न वरितो। हिन जो मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया खां त असांखे कंहिं सरकारी स्कूल में जंहिं जबलू जेका इलाइक़ा कचा इलाइक़ा आहिनि उॾां असांखे जेको मुतकिल कयो वञे ऐं हुते जेको असांखे खाधे पीते जूं जेको शयूं आहिनि उहे मुहैया कयो वञनि, जीअं त असां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं ऐं पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघूं। हक़नवाज चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो। बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई, ॾिसी माण्हुनि जा गोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई।